ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 12/5/2024। अॼु व्यक्त बाबदाद जो रिवाइज़ कोर्स 30/1/99 जा महावाक्य आहिनि। पास विद ऑनर्स थियण लाइ सर्व खज़ाननि जे खातनि खे जमा करे संपन्न ठहो। अॼु बाबदादा कहिड़ी सभा खे ॾिसनि पिया। अॼु जी सभा में हर हिकु ॿार हाईएस्ट ऐं अविनाशी खज़ाननि सां रिचेस्ट आहे। दुनिया वारा केतिरा बि रिचेस्ट हुजनि, लेकिन हिकु जन्म जे लाइ रिचेस्ट आहिनि। हिकु जन्म बि रिचेस्ट हूंदा या न, इहे बि निश्चित न आहे। चाहे केतिरो बि रिचेस्ट इन वर्ल्ड हुजे, परंतु हिकु जन्म जे लाइ ऐं तव्हां आहियो जो निश्चय ऐं नशे से चईंदा आहियो कि असां अनेक जन्म रिचेस्ट आहियूं। श्री तव्हां सभी अविनाशी खज़ाननि सां संपन्न आहियो। तव्हां सभी ॼाणंदा आहियो कि असां हिन समय पुरुषार्थ सां हिकु ॾींहं में बि ॾाढी कमाई करण वारा आहियो। ॼाणंदा आहियो कि हिकु ॾींहं में असां केतिरी कमाई कंदा आहियूं। हिसाब ॼाणंदा आहियो न, ॻायल बि आहे, अनुभव आहे। हिकु क़दम में पदम, त हिकु ॾींहं में बाप द्वारा, बाप जी नॉलेज द्वारा, यादि द्वारा हर क़दम में पदम जमा थींदा आहिनि। त हिकु ॾींहं में बाप द्वारा, बाप जी नॉलेज द्वारा, यादि द्वारा हिकु क़दम में पद्म जमा थी वेंदा आहिनि। त सॼे ॾींहं में जेतिरा क़दम यादि में उठाईंदा आहियो, ओतिरा सां पदम जमा कंदा आहियूं। त अहिड़ो कमाई करण वारो, खज़ानो जमा करण वारो विश्व में छा हूंदो। बाप जी यादि में असां हिकु बि संकल्प बोल कर्म कंदा आहियूं बाबा जी श्रेष्ठ मत ते, यादि ते, त असां केतिरा खज़ाना जमा करण वारा विश्व में हूंदासीं। उहा विश्व में चकर लॻायो, सवाइ असांजे एतिरो जमा कोई करे न सघंदो। हिन करे बाप चईंदा आहिनि, हिन श्रेष्ठ स्मृति में रहो कि असां आत्माउनि जो भाग्य परमात्मा द्वारा अहिड़ो श्रेष्ठ ठहियो आहे। स्वयं असांजो भॻवानु असांजो पीउ ठही करे असांजे एॾो श्रेष्ठ असांखे भाग्य ठाहे थो न। असांजो पंहिंजे खज़ाननि खे ॼाणंदा आहियो, समय जे खज़ाने खे बि ॼाणंदा आहियो कि हिन संगम युग जो समय केतिरो श्रेष्ठ आहे। जो प्राप्ति खपे उहो अधिकारी ठही बाप खां वठो था न। पंहिंजे खज़ाने खे ॼाणंदा आहियो, समय जे खज़ाने खे ॼाणंदा आहियो कि संगम युग जो समय केतिरो श्रेष्ठ आहे। जो प्राप्ति खपे उहो अधिकारी ठही बाप खां वठी वठो। सर्व अधिकार प्राप्त कयो आहे। हिकु हिकु श्रेष्ठ संकल्प केतिरो खज़ानो आहे। समय बि वॾो खज़ानो आहे, संकल्प बि वॾो खज़ानो आहे। सर्व शक्तियूं वॾे खां वॾियूं खज़ाना आहिनि। असांजो हिकु हिकु संकल्प वॾे खां वॾो खज़ानो। असांजे हिकु संकल्प सां दुनिया जो कल्याण थी वञे त केतिरी कमाई थींदी। असां हिकु सेकेंड बि पंहिंजो विश्व सेवा में लॻाईंदासीं त केतिरी कमाई थी वेंदी। असां सर्व शक्तियूं, सर्व आत्माउनि खे बांटंदासीं त केतिरी कमाई थी वेंदी। हिकु हिकु ज्ञान रतन केॾो वॾो खज़ानो आहे। हर हिकु गुण केतिरो वॾो खज़ानो आहे। दुनिया वारा बि मञंदा आहिनि कि श्वासो श्वास यादि सां श्वास सफल थींदी आहे। त तव्हां सभिनि जी श्वास सफलता स्वरूप आहिनि, व्यर्थ न आहे। असां सभिनि जा श्वास सफलता स्वरूप आहिनि। असां सभिनि जा श्वास सफलता स्वरूप आहिनि, व्यर्थ न आहे। हर श्वास में सफलता जो अधिकार समायल आहे। बाप दादा सभी ॿारनि खे सर्व खज़ाना हिकु जहिड़ा ई ॾिना अथई। सर्व बि ॾिना अथई ऐं समान बि ॾिना अथई। कोई खे हिकु गुण, कंहिंखे 10 गुण, कोई खे 100 गुण, ईअं न ॾिनो अथई। ॾियण वारो दाता हिकु हिकु ॿार खे सर्व खज़ाना ब्रह्मण ठहींदे ई समान रूप में ॾेई छॾींदा आहिनि। लेकिन खज़ाने खे केतिरो असां जमा था करूं या गवाईंदा आहियूं, इहा हर हिकु जे मथां आहे। हर हिकु खे चेक करिणो आहे कि असां सॼे ॾींहं में केतिरो जमा कंदा आहियूं या गवाईंदा आहियूं। चेक कंदा आहियो? चेक ज़रूरु करिणो आहे। छो जो हिकु जन्म जे लाइ न, लेकिन हर जन्म जे लाइ, अनेक जन्मनि जे लाइ असांखे जमा खपे। असांखे अनेक जन्मनि जे लाइ पंहिंजो खज़ानो जमा करिणो आहे। बाबा चईंदा आहिनि न, असांजा
पूरे कल्प जा संस्कार हाणे ठहनि था। पूरे कल्प जे लाइ कमाई असां करूं था। जमा करण जी विधि ॼाणंदा आहियो? ॾाढो सहज आहे। सिर्फ़ु बिंदी लॻाईंदा वञो। बिंदी यादि आहे त जमा थींदो आहे। जीअं स्थूल खज़ाने में बि हिक सां गॾु बिंदी लॻाईंदा वञो त वधंदा वेंदा आहिनि। ईअं ई आत्मा बि बिंदी, बाप बि बिंदी, ड्रामा बि बिंदी, जो बीती चुकियो उहो बिंदी बिंदी बिंदी। त फुल स्टॉप अर्थात बिंदी। अगरि हर खज़ाने खे बिंदी रूप सां यादि करो त जमा थींदो वेंदो। अनुभव आहे न, बिंदी लॻाई ऐं व्यर्थ सां जमा थी वेंदो। असां बिंदी लॻाई ऐं व्यर्थ सां जमा थी वेंदो। त बिंदी लॻाईंदा वञो ऐं व्यर्थ सां असांजो खज़ानो जमा थींदो वेंदो। मतिलबु कोई बि संकल्प अहिड़ो वेड़ो अची वियो, कोई बि ॻाल्हि अहिड़ी वेड़ी थी वई त संकल्प में न अचे, चलो थी वई न, चेंज करो, बिंदी लॻायो। कोई बि बोले छॾियो, चलो करो, बिंदी लॻायो। कुछ भी परिस्थिति अची वई, चलो अची वई न, बिंदी लॻाए अॻियां वधो। त बिंदी लॻाई ऐं व्यर्थ सां जमा थी वियो। बिंदी लॻाइण ईंदी आहे। कई बार अहिड़ा हूंदा आहिनि जो कोशिशि कंदा आहिनि बिंदी लॻाइण जी, लेकिन बिंदी जे बजाए लंबी लाइन थी वेंदी आहे। बिंदी जे बजाए क्वेश्चन मार्क थी वेंदो आहे। आश्चर्य जी लाइन लॻी वेंदी आहे। त जमा जो खातो वधण जी विधि आहे बिंदी, ऐं गवाइण जो रास्तो लंबी लाइन लॻाइण, क्वेश्चन मार्क लॻाइण, आश्चर्य जी मात्रा लॻाइण। सहज छा आहे? बिंदी आहे न। त विधि ॾाढी सहज आहे। सुमान ऐं बाप जी यादि तथा फालतू खे फुल स्टॉप। सुमान, कहिड़ो बि सुमान यादि रखो, बाप जी यादि रखो, ऐं फालतू खे फुल स्टॉप। बाप दादा पहिरों बि चयो आहे, रोज़ु अमृत वेले पंहिंजे पाण खे 3 बिंदियुनि जी स्मृति में जो तिलक लॻाइनि। बाप दादा पहिरों बि चईंदा आहिनि, रोज़ु अमृत वेले पंहिंजे पाण खे 3 बिंदियुनि जी स्मृति जो तिलक लॻाइनि। 3 बिंदियुनि जी स्मृति जो तिलक लॻाइनि। त हिकु खज़ानो बि व्यर्थ न वञे। मां आत्मा बिंदी, बाबा बिंदी, ड्रामा बिंदी। त हिकु खज़ानो बि असांजो संकल्प बोल कर्म वेस्ट न वेंदो। हर समय हर खज़ानो जमा थींदो वेंदो। बाप दादा सभी ॿारनि जे हर खज़ाने जे जमा जो चार्ट ॾिसनि था। उन्हनि में छा ॾिठनि? अञा ताईं बि जमा जो खातो जेतिरो थियणो खपे ओतिरो न आहे। समय, संकल्प, बोल व्यर्थ बि वेंदा आहिनि। हलंदे हलंदे कॾहिं समय जो महत्व इमर्ज रूप में कम रहंदो आहे। अगरि समय जो महत्व सदा यादि रहे, इमर्ज रहे, त समय खे ॿियो ई ज़्यादा सफ़ल ठाहे सघंदा। सॼे ॾींहं में साधारण रूप सां समय हली वेंदो आहे, ग़लति न, साधारण। ईअं ई संकल्प बि बुरा न हलंदा आहिनि, लेकिन व्यर्थ हलंदा आहिनि। 1 घंटे जी चेकिंग करो, 1 घंटे में समय या संकल्प केतिरा साधारण वेंदा आहिनि, जमा न थींदा आहिनि। पोइ बाप दादा इशारो बि ॾींदा आहिनि, त बाप दादा खे बि दिलासो ॾींदा आहिनि, बाबा ईअं थोरो सो संकल्प आहे बसि, बाक़ी ईअं न कि संकल्प में थोरो हलंदो आहे, संपूर्ण थी वेंदासीं, ठीकु थी वेंदासीं। हाणे अंत थोड़ी आयो आहे, थोरो समय त पियो आहे, समय ते संपन्न थी वेंदासीं। लेकिन बाप दादा बार बार चईंदा आहिनि कि जमा ॾाढे समय जो करिणो आहे। ईअं न जमा जो खातो अंत में संपन्न कंदासीं, समय अचण ते ठही वेंदासीं। ॾाढे समय जो जमा थियल ॾाढो समय हलंदो आहे। ॾाढे समय जो जमा थियल ॾाढो समय हलंदो आहे न। वरसो वठण में त सभी चईंदा आहिनि, असां त लक्ष्मी नारायण ठहींदासीं। अगरि हथ उठाईंदा कि त्रेता युगी ठहो त चईंदा न, हथ न उठाईंदा। अगरि हथ उठाईंदा, अगरि बाबा चईंदा कि त्रेता युगी ठहींदा त कोई बि हथ न उठाईंदो आहे, ऐं लक्ष्मी नारायण ठहींदासीं सभी हथ उठाईंदा आहिनि। अगरि ॾाढे समय जो जमा जो खातो हूंदो त ई असां पूरो वरसो वठी सघंदासीं।
अगरि थोरो सो जमा हूंदो त फुल वरसो कीअं मिलंदो? उहो त फुल वरसो न मिलंदो न। इन करे सर्व खज़ाननि खे जेतिरो जमा करे सघो ओतिरो हाणे खां जमा करो। थी वेंदो, अची वेंदासीं, गे न करो, करिणो ई आहे। इहे दृढ़ संकल्प आहे। अमृत वेलो जॾहिं वेंदा आहियो, सुठी रीति सां वेंदा आहियो त दिलि ई दिलि में ॾाढो वाइदा कंदा आहियो, ईअं कंदासीं, ईअं कंदासीं, कमाल करे करे ॾेखारींदासीं। इहा त सुठी ॻाल्हि आहे, श्रेष्ठ संकल्प कंदा आहियो। लेकिन बाप दादा चईंदा आहिनि इन्हनि सभिनि वाइदनि खे कर्म में लाहियो। ईअं कंदासीं, ईअं कंदासीं, ईअं कंदासीं, लेकिन बाप दादा चईंदा आहिनि कि जेको बि असां चईंदा आहियूं उन्हनि वाइदनि खे कर्मनि में लाहियो। सिर्फ़ु वाइदो न करो, लेकिन जो बि वाइदा कंदा आहियो उहो मन वचन कर्म में लाहियो। ॿार संकल्प ॾाढा सुठा सुठा कंदा आहिनि। बाप दादा हुन समय ख़ुशि थींदा आहिनि, छो जो हिमत रखंदा आहिनि। ॿार संकल्प ॾाढा ख़ुशि सुठा सुठा कंदा आहिनि। बाप दादा हुन समय ख़ुशि थींदा आहिनि, छो जो ॿार हिमत त रखंदा आहिनि। हिमत रखंदा आहिनि त बाबा ख़ुशि थींदा आहिनि। ईअं ठाहींदासीं, ईअं कंदासीं, हिमत ॾाढी सुठी रखंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि ॿार संकल्प ॾाढा सुठा कंदा आहिनि। सिर्फ़ु वाइदो न करो, लेकिन जो वाइदा कंदा आहियो उहो मन वचन कर्म में लॻायो। ॿार संकल्प ॾाढा सुठा सुठा कंदा आहिनि। बाप दादा हुन समय ख़ुशि थींदा आहिनि, छो जो हिमत रखंदा आहिनि। ईअं ठाहींदासीं, ईअं ठाहींदासीं, हिमत ॾाढी सुठी रखंदा आहिनि त हिमत ते बाप दादा ख़ुशि थींदो आहे। परंतु जॾहिं कर्म में अचिणो हूंदो आहे त कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे। वाइदो करणु ॾाढो सहज आहे, लेकिन कर्म में करिणो माना वाइदो निभाइणो। वाइदो करणु ॾाढो सहज आहे, बाबा चवनि था, लेकिन उनखे कर्म में करणु माना वाइदो निभाइणु। वाइदो करण वारा त ॾाढा आहिनि, लेकिन निभाइण में नंबरवार थी वेंदा आहिनि। जिस संकल्प ऐं कर्म खे प्लान ऐं प्रैक्टिकल ॿिन्हिनि खे समान ठाहियो। बाबा चवनि था हाणे संकल्प ऐं कर्म खे ऐं जो प्लान ठाहियूं था उनखे प्रैक्टिकल में ॿिन्हिनि खे समान ठाहे सघंदा आहियो। बिज़नेस वारा आहिनि, बिज़नेस वारा त बिज़नेस करणु ॼाणंदा आहिनि, जमा करणु ॼाणंदा आहिनि। ऐं इंजीनियर्स ऐं वैज्ञानिक बि प्रैक्टिकल में कमु कंदा आहिनि। ऐं जो रूरल ग्रामीण विकास प्रभाग वारा आहिनि, बाप दादा उन्हनि खे बि रूलर चईंदा आहिनि, छो जी अगरि ये सेवा न कंदा त कोई न हली सघंदो। छो जी गांव में त खेती थींदी आहे, गांव में ई गायूं आदि पालदा आहिनि, दूध आदि सभु कमु गांव में ई थींदो आहे। त टिनी ई विंग जो आयूं आहिनि उहे कर्म करण वारियूं आहिनि, सिर्फ़ु चइण वारी न आहिनि। बिज़नेस वारा बि कर्म करण वारा आहिनि, इंजीनियर्स बि कर्म करण वारा आहिनि, रूलर बि कर्म करण वारा आहिनि। ये त सभी कर्म करण वारा आहिनि, लेकिन इहे मुख्य आहिनि। बाबा चवनि था कि इहे टई विंग उन समय जो आयूं आहिनि उहे कर्म करण वारियूं आहिनि, सिर्फ़ु चइण न, कर्म करण वारियूं। सिर्फ़ु चईंदा ई रहंदा, इहे ठाहींदा त इंजीनियर ठाहींदा न त कीअं थींदो। त सभी वाइदा कर्म में निभाइण वारी आत्मा ई आहियो, सिर्फ़ु वाइदो करण वारियूं न आहियो। वाइदे सां जिस समय त बाप दादा खे हिमत ॾेखारे करे ख़ुशि करे ॾींदा आहियो। बाप दादा वटि हर हिकु ॿार जे वाइदे जी फाइल आहे। बाप दादा वटि हर हिकु ॿार जी वाइदे जी फाइल आहे। हुते वतन में वाइदे जी फाइल ॾिसण लाइ अलमारी व जॻह जी त ॻाल्हि न आहे। कॾहिं कॾहिं बाप दादा पंहिंजी अलौकिक टीवी अचानक खोलंदा आहिनि, सदा न खोलंदा आहिनि, कॾहिं कॾहिं खोलंदा आहिनि त सभु ॿुधण में ईंदो आहे। जो आपस में बोल चाल कंदा आहे उहो बि ॿुधंदा आहिनि। इन करे बाप दादा चईंदा आहिनि व्यर्थ की जमा जे खाते में, व्यर्थ की जमा जे खाते में जमा करो।
व्यर्थ के जमा जे खाते में जमा करो। ब्रह्मण अर्थात अलौकिक। ब्रह्मण जीवन जो महत्व ॾाढो वॾो आहे, प्राप्ति ॾाढी वॾी आहे, समान ॾाढो वॾो आहे। संगम जे समय ते बाप जो ठहिणु ये वॾे खां वॾो पदम गुण आहे। भाग्य हिन करे बाप दादा चवंदा आहिनि हर खज़ाने जो महत्व रखो। जीअं ॿियनि खे भाषण में संगम युग जी केतिरी महिमा ॿुधाईंदा आहियो। अगरि असांजो कोई टॉपिक ॾेवे, तव्हांखे कोई टॉपिक ॾेवे कि संगम युग जी महिमा करो, त केतिरो समय करे सघंदा आहियो? 1 घंटो करे सघंदा आहियो। टीचर्स चओ जो करे सघंदा आहिनि उहो हथ उठायो। त जीअं ॿियनि खे महत्व ॿुधाईंदा आहियो, महत्व ॼाणंदा ॾाढा सुठो आहियो। बाप दादा हीअं न चवंदा आहिनि कि ॼाणंदा न आहियो। जॾहिं ॿुधाए सघंदा आहियो त ॼाणंदा आहियो, तॾहिं त ॿुधाईंदा आहियो। सिर्फ़ु आहे छा कि मर्ज थी वेंदो आहे, मर्ज रूप में स्मृति रहे, उहा कॾहिं कम थी वेंदी आहे, कॾहिं ज़्यादा। त पंहिंजे ईश्वरीय नशो इमर्ज करो। असांखे हाणे पंहिंजो ईश्वरीय नशो इमर्ज करणो। केॾो वॾो सुठो पाठ असांखे मिलियो आहे न। ईश्वर हा मां त थी वियमि न, प्रैक्टिकल में मां आहियां। इमर्ज रूप में यादि रखो कि मां शिव बाप जी संतान, शिव बाप और ब्रह्मा माँ जी संतान आहियां। ये इमर्ज रूप में रहे। निश्चय आहे, लेकिन निश्चय जी निशानी आहे रूहानी नशो। त सॼे समय नशो रहे, रूहानी नशो। मां केरु आहे, इहे नशो इमर्ज रूप में हूंदो त हर सेकेंड जमा थींदो वेंदो। त बाप दादा जमा जो खातो ॾिठे, इन करे अॼु विशेष अटेंशन दिलाइनि था कि समय जी समाप्ति अचानक थियणी आहे। ईअं न सोचो कि मालूम त पईंदो रहंदो, समय ते ठीकु थी वेंदासीं। जो समय जो आधार वठंदो आहे, समय ठीकु करे ॾींदो या समय ते थी वेंदो, हुन जो टीचर केरु? समय आहे स्वयं परमात्मा। परमात्मा सां संपन्न न ठही सघूं, समय संपन्न ठाहे ॾींदोसीं। मतिलबु कॾहिं कॾहिं थींदो आहे न, असां पहिरियों त आलस्य कंदा आहियूं, लेज़ीनेस कंदा आहियूं, पोइ समय अची वेंदो आहे त पोइ फटाफट करे वठंदा आहियूं। त जीअं उहो समय असांजो टीचर थी वियो, त परमात्मा सां संपन्न ठहियासीं, समय संपन्न ठाहे ॾींदो। त हिनखे छा चईंदासीं? माया असांजो मास्टर आहे या परमात्मा असांजो शिक्षक आहे? त ड्रामा अनुसार अगरि समय असांखे सेखारींदो या समय जे आधार ते असां परिवर्तन थींदासीं, त बाप दादा ॼाणंदा आहिनि कि प्रारब्ध भी समय ते मिलंदी। छो जी समय खे टीचर ठातो न। समय असांजो इंतज़ारु करे थो, तव्हां समय जो इंतज़ारु न करो। समय असांजो इंतज़ारु करे थो, तव्हां समय जो इंतज़ारु न करो, तव्हां तयारु थी वञो, समय आप ई अची वेंदो। उहा रचना आहे, असां मास्टर रचता आहियूं, त रचता जो इंतज़ारु रचना करे, असां मास्टर रचता समय जो इंतज़ारु न करूं। ॿियो मुश्किल बि छा आहे? सहज त सहज खे स्वयं ई मुश्किल ठाहे ॾींदा आहियो। मुश्किल न आहे, मुश्किल ठाहींदा आहियो। जॾहिं बाप चईंदा आहिनि त बि बोझ लॻंदो आहे, उहो बोझ बाप खे ॾेई छॾियो। बाबा चईंदा आहिनि कि जॾहिं बाप चईंदा आहियो त जो बि बोझ लॻंदो आहे, उहो बोझ बाप खे ॾेई छॾियो। उहो ॾियणु न ईंदो आहे, बोझ उठाईंदा बि आहियो, पोइ थकी बि वेंदा आहियो, पोइ बाप खे उलना बि ॾींदा आहियो, छा करूं कीअं करूं। पंहिंजे मथां बोझ उठाईंदा छो आहियो? बाप ऑफर करनि था पंहिंजो सभु बोझ मुंहिंजे हवाले करे छॾियो। 63 जन्म बोझ उठाइण जी आदत पइजी वई आहे, त आदत सां मजबूर थी वेंदा आहिनि। इन करे महिनत करणी पवंदी आहे, कॾहिं सहज कॾहिं मुश्किल, या त कोई बि कार्य सहज आहे या मुश्किल थींदो आहे। कॾहिं सहज कॾहिं मुश्किल छो? कोई कारण त हूंदो। आदत सां मजबूर आहियूं जो ईंदो आहे, उहो बाप दादा खे ॿारनि जी
बाबा चईंदा आहिनि की कॾहिं सहज कॾहिं मुश्किल छो, कारण छा आहे हूंदो आहे। कारण आहे की पंहिंजी आदत सां मजबूर आहियो, सभु बोझ पंहिंजे मथां खणी वठंदा आहियो। बाप दादा खे ॿारनि जी महिनत करणु इहा सभिनि खां वॾी ॻाल्हि लॻंदी आहे। कल्ह बि बाबा चई की असांखे त वरदाननि, असां वरदाता जा ॿार आहियूं त असांखे त वरदाननि में पलणो खपे। बाप दादा चईंदा आहिनि की मूंखे ॿारनि जी महिनत ॾाढी वॾी ॻाल्हि लॻंदी आहे, सुठी न लॻंदी आहे। मास्टर सर्वशक्तिवान ऐं मुश्किल टाइटल पंहिंजे खे छा ॾींदा आहियो, मुश्किल योगी सहज योगी, न त पंहिंजो टाइटल चेंज करो की असां सहज योगी न आहियूं। कॾहिं सहज योगी कॾहिं मुश्किल योगी। ऐं योग आहे ई छा, बसि यादि करिणो आहे। सर्व संबंधनि सां बाबा खे यादि करिणो आहे। पावरफुल योग जे साम्हूं मुश्किल त कुझु थी न सघंदो आहे। योग लग्न जी अग्नि आहे, योग लग्न जी अग्नि आहे। बाबा चवनि था अग्नि केतिरो बि मुश्किल चीज़ खे परिवर्तन करे ॾींदी आहे, लोहो बि मोल्ड थी वेंदो आहे। इहा लग्न जी अग्नि छा मुश्किल खे सहज न करे सघंदी। अग्नि केतिरो बि मुश्किल चीज़ खे परिवर्तन करे ॾींदी आहे। जॾहिं बाबा जी यादि में वेंदा आहियूं न त यादि हिकु अग्नि जो कमु कंदी आहे। अग्नि केतिरी बि मुश्किल चीज़ खे परिवर्तन करे ॾींदी, लोहो बि मोल्ड थी वेंदो। त बाबा चवनि था अग्नि सां लोहो बि मोल्ड थी वेंदो आहे। इहा लग्न जी अग्नि छा मुश्किल खे सहज न करे ॾी, बसि असांखे त ॾींहं राति दिलि लॻी रहे बाबा बाबा बाबा। आप ई असांजा सभु आसुरी सुभाउ संस्कार सभु ख़तमु थींदा वेंदा, सभु दैवी गुणनि जी धारणा थींदी वेंदी, सभु मुश्किलातूं ख़तमु थी वेंदी। सिर्फ़ु असांखे छा करिणो आहे, बाबा जी यादि में सदा रहणो। बाबा चईंदा आहिनि इहे लग्न जी अग्नि छा मुश्किल खे सहज न करे सघंदी आहे। कई ॿार ॾाढा सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, बाबा छा करूं, वायुमंडल अहिड़ो आहे, साथी अहिड़ा आहिनि, हंस बगुला आहियूं, छा करूं, पुराणो हिसाबु किताबु आहे। ॻाल्हियूं ॾाढी सुठी सुठी चईंदा आहिनि। बाप पुछंदा आहिनि त ब्रह्मणनि कहिड़ो ठेको ठाहियो आहे, ठेको तो ठाहियो आहे विश्व परिवर्तन कंदासीं। त जो विश्व परिवर्तन कंदो आहे उहो पंहिंजी मुश्किल खे मिटाए न सघंदो आहे। असां चऊं था मां विश्व परिवर्तन, त छा विश्व परिवर्तन पंहिंजी कोई मुश्किल खे हटाए न सघंदो आहे। त अॼु छा कंदव, जमात जो खातो वधायो त जो चईंदा आहियो सहज योगी उहो अनुभव कंदव। कॾहिं मुश्किल कॾहिं सहज, इन में मज़ो न आहे। बाबा चवनि था कॾहिं मुश्किल कॾहिं सहज, इन में मज़ो न आहे। सदा ई सहज योगी। ब्रह्मण जीवन आहे ई मज़े जी, संगम युग आहे ई मज़े जो युग। बोझ उठाइण जो युग न आहे, बोझ उतारण जो युग। त चेक करो पंहिंजी तक़दीर जी तस्वीर नॉलेज जे आईने में सुठी तरह ॾिसो। पंहिंजी तक़दीर जी तस्वीर नॉलेज जे आईने में, नॉलेज जे आईने में सुठी तरह सां ॾिसो। छा ॾिसो, पंहिंजी तक़दीर जी तस्वीर नॉलेज जे आईने में। बाबा जेकी नॉलेज असांखे ॾिए थो हुन नॉलेज जे हिसाब सां पंहिंजी तस्वीर ॾिसो। आईनो त आहे न या न आहे, मतिलबु जेको बाबा असांखे ज्ञान ॿुधाइनि त उहो पाण खे ॾिसंदा वञो, मूं में इहा आहे या हीअ गुण आहे या अवगुण आहे त केतिरो परसेंट आहे, केतिरो परसेंट कढणो आहे। आईनो त आहे न या न आहे, टुटी त न वेंदो आहे न। सभिनि खे आईनो मिलियो आहे, माताउनि खे आईनो मिलियो या चोरी थी वियो। पांडवनि खे पांडव त संभालण में होशियारु आहिनि न आईनो। हथ त उठायो सुठो आहे। अच्छा तक़दीर जी तस्वीर ॾिसो ऐं पंहिंजी तक़दीर जी तस्वीर ॾिसो ऐं सदा पंहिंजी तक़दीर जी तस्वीर ॾिसी वाह वाह जा गीत ॻायो कि संजी तक़दीर केॾी ऊची आहे,
कि स्वयं बाप असांजी पालना थो करे। स्वयं बाप टीचर असांखे रोज़ पढ़ाईंदो आहे। स्वयं बाप सतगुरुनि जे वरदाननि में असां पलूं था। वाह मुंहिंजी तक़दीर, वाह मुंहिंजा बाबा, वाह मुंहिंजो परिवार बि वाह वाह। ईअं न इहे त ॾाढो वाह वाह आहे, इहे थोरो वाह वाह आहिनि, सभी वाह वाह आत्मायूं आहिनि। वाह मुंहिंजो परिवार, वाह भाग्य, वाह मुंहिंजो बाबा, ब्रह्मण जीवन अर्थात वाह वाह। हाय हाय न, शारीरिक व्याधि में भी हाय हाय न करो, ये भी बोझ उतारदा आहिनि। अगरि 10 मण सां असांखे 3-4 मण बोझ उतरियो त सुठो आहे या हाय हाय आहे, छा आहे? वाह बोझ उतारियो, हाय मुंहिंजो पार्ट ई अहिड़ो आहे। हाय मूंखे व्याधि छॾंदी न आहे, तव्हां छॾो या व्याधि छॾे, वाह वाह कंदा वञो त वाह वाह करण सां व्याधि बि ख़ुशि थी वेंदी। ॾिसो हिते बि ईअं थींदो आहे न, कंहिंजी महिमा कंदा आहियूं त वाह वाह कंदा आहिनि, त व्याधि खे बि वाह वाह करो। हाय इहा मूं वटि ही छो आई आहे, मुंहिंजो ही हिसाबु आहे। प्राप्ति जे अॻियां हिसाबु त कुझु बि न आहे। बाबा चवनि था प्राप्ति केॾी ऊची आहे। प्राप्ति साम्हूं रखो, हिसाब किताब साम्हूं रखो त उहो छा लॻंदो, नंढी सी चीज़ लॻंदी न। असांखे पूरे कल्प जे लाइ वरसो थो मिले ऐं हुन जे लाइ असां थोरी सी महिनत करूं या थोरो सी बाबा खे यादि करे जो बि रहस्य है उहा चुकतू करो, प्राप्ति सामने रखो, हिसाब किताब बि असां बाबा सां गॾु चुकतू था करूं। दुनिया वारा त ॾिसो केॾा दुखी आहिनि, केॾी बीमारी में परेशान थी वेंदा आहिनि। असांखे त बाबा केॾी ॻाल्हियुनि सां छुड़ाए छॾियो अथई, त उहा नंढी ॻाल्हि लॻंदी। मतिलबु त ब्रह्मण जीवन में कुझु बि थी वञे पॉज़िटिव रूप में ॾिसो। नेगेटिव सां पॉज़िटिव करण त ईंदो आहे न। नेगेटिव पॉज़िटिव जो कोर्स बि कराईंदा आहियो त हुन समय पंहिंजे पाण खे कोर्स करायो त मुश्किल सहज थी वेंदी। मुश्किल शब्द ब्रह्मणनि जी डिक्शनरी में न हूंदो आहे, न हुजिणो खपे। अच्छा कोई बि हिसाबु आहे आत्मा सां, शरीर सां या प्रकृति सां। छोजी प्रकृति जी 5 तत्व बि कई बार मुश्किल जो अनुभव कराईंदा आहिनि। कोई बि हिसाब किताब योग अग्नि में भस्म करे छॾियो। कोई बि असांजो हिसाब किताब हुजे न, बाबा जी यादि में सभु हिसाब किताब भस्म थी वेंदो, ख़तमु थी वेंदो। कोई बि हिसाब किताब बाबा जी यादि में रही करे भस्म करे छॾियो। बाबा चवनि था सम्झो छा करिणो आहे, सिर्फ़ु ॿियो कुझु बि न करिणो आहे। सुबुह राति सुम्हंदे बि बाबा बाबा बाबा, त सभु ठीकु थी वेंदो। जमा जो खातो वधायो, इन सां असांजो जमा बि थींदो वेंदो। बाबा जी धुन लॻी रहंदी त संकल्प बोल कर्म बि वेस्ट न थींदा। बोल बि साधारण न बोलो, बोल में बि भिन्न भिन्न भाव भावना हूंदी आहे। बोल द्वारा भाव भावना जो पतो पइजी वेंदो आहे। त सदा जो बि बोल बोलो हुन में आत्मिक भाव, शुभ भाव, श्रेष्ठ भावना हुजणी खपे। सभिनि जो ई कल्याण थिए। बोल बि भावना बि। माया जी जो भावना आहे उहा ईर्षा, हसद, घृणा, ये माया जी भावना आहे। अगरि असांजे बोल में ईर्षा, हसद, घृणा जी भावना आहे त ये माया जी भावना आहे। असांजा बोल बि कहिड़ा हुजनि, कल्याणकारी, सदा शुभ भाव, श्रेष्ठ भावना वारा बोल हुजनि। सदा शुभ भाव श्री इहे चेक करो। समय जो खज़ानो, बोल जो खज़ानो, संकल्प जो खज़ानो, सर्व शक्तियुनि जो खज़ानो, ज्ञान जो खज़ानो, गुणनि जो खज़ानो। मतिलबु जेतिरो असां शक्तियुनि खे यूज़ कंदासीं स्व प्रति, सर्व प्रति, त उहो शक्ति जो खज़ानो वधंदो वेंदो। हिकु हिकु खज़ाने खे चेक करो, छोजी हर खज़ाने जो खातो जमा करिणो आहे। इन सर्व खज़ाननि जो खातो भरपूर थिए
तॾहिं चईंदासीं फुल मार्क्स पास विद ऑनर्स। हिन हिन खज़ाननि जो हिकु हिकु खज़ाने खे चेक करो। इन सां जॾहिं असां सर्व खज़ाननि सां असांजो खातो भरपूर थी वेंदो तॾहिं चईंदासीं फुल मार्क्स पास विद ऑनर्स। ईअं न सोचणो आहे हिकु खज़ानो अगरि कम जमा आहे त छा हर्जु, न। पास विद ऑनर्स चइण लाइ सर्व खज़ाननि सां खातो भरपूर हुजणो खपे। पास विद ऑनर्स चइण लाइ सर्व खज़ाननि सां असांजो खातो भरपूर हुजणो खपे। अच्छा, जो हिकु सेकेंड में पंहिंजे श्रेष्ठ संकल्प खे जाते चाहे जो सोचे उहा सोचे करे सोच हलंदी आहे। हिकु सेकेंड में पंहिंजे संकल्प खे जाते चाहे जो सोचणु चाहे उहा सोच हलंदी रहे, ईअं जो सम्झंदा आहिनि उहा हथ उठायो। त हिकु सेकेंड में माइंड कंट्रोल थी वञे, हिकु सेकेंड में थी सघंदो आहे। अगरि करे सघंदा आहियो त हथ उठायो। अच्छा, हिन वायुमंडल में मधुबन में वेठा आहियो। अच्छा, हिन वायुमंडल में मधुबन में वेठा आहियो। मधुबन जो वायुमंडल पावरफुल आहे। हिन वायुमंडल में हिन समय मन खे कंट्रोल करे सघंदा आहियो। 4 मिनट में करो चाहे सेकंड में करो, लेकिन करे सघंदा आहियो। ऑर्डर ॾियो मन खे, बसि मां परमधाम निवासी ठही वियो। त बाबा चवंदा आहे, ॾिसो मन जे ऑर्डर, मन ॾिसो मन ऑर्डर मंदो आहे या न। अच्छा, बाबा ये ड्रिल कराई, पंहिंजे मन खे ई ऑर्डर करो त मन मञे थो। अच्छा, चारों ओर जो सर्व खज़ाननि जा मालिक ॿारनि खे सदा मुश्किल के सेकेंड में परिवर्तन करण वारा, सदा सहज योगी, सदा संकल्प समय बोल कर्म खे श्रेष्ठ ठाहिण वारा, सदा बचत जो खातो वधाइण वारा, सदा मन जा मालिक, सदा मन जा मालिक, मन बुद्धि संस्कारनि खे ऑर्डर में हलाइण वारा, सदा बचत जो खातो वधाइण वारा, सदा मन जे मालिक, मन बुद्धि संस्कारनि खे ऑर्डर में हलाइण वारा, अहिड़ा स्वराज अधिकारी ॿारनि खे चाहे देश चाहे विदेश में लेकिन दिलि सां दूर न आहिनि, अहिड़े चारों ओर जे ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। गुड मॉर्निंग। वरदान, ऊंचो बाप, ऊंचा असां ऐं ऊंची कार्य हिन स्मृति सां शक्तिशाली ठहिण वारा बाप समान ठहूं। जीअं अॼुकल्ह जी दुनिया में कोई VIP जो ॿार हूंदो आहे त उहो पंहिंजे खे बि VIP सम्झंदो। बाबा चवनि था कि पंहिंजे खे बि VIP सम्झंदो, लेकिन बाप सां ऊंचो त कोई आहे न। असां अहिड़े ऊचते ऊच बाप जी संतान, ऊची आत्मा, जी स्मृति शक्तिशाली ठाहींदी आहे। ऊचो बाप, ऊचा असां, ऊचो कार्य, अहिड़ी स्मृति में रहण वारा सदा बाप समान ठही वेंदा। इहा स्मृति शक्तिशाली ठाहींदी आहे कि असां ऊचे ते ऊचे बाप जी संतान, ऊची आत्मायूं आहियूं। ऊचो बाप, ऊचा असां, ऊचो असांजो कार्य, अहिड़ी स्मृति में रहण वारा सदा बाप समान ठही वेंदा आहिनि। सॼे विश्व जे अॻियां श्रेष्ठ ऐं ऊची आत्मायूं असांजे सवाइ कोई आहे ई न। हिन करे असांजो ई गायन ऐं पूजन थींदो। मां ऊच ते ऊच बाप जी संतान आहियां, इहा सदा यादि रखो। स्लोगन आहे, संपूर्णता जे दर्पण में सूक्ष्म लगाव खे चेक करो। संपूर्णता जे दर्शन में सूक्ष्म लगाव खे चेक करो।
ऐं स्वयं खे मुक्त ठाहियो। सूक्ष्म लगाव कंहिंसां कंहिंसां आहे उहो चेक करो ऐं स्वयं खे उन सां मुक्त ठाहियो। जॾहिं बि असां बाबा जी यादि में विहूं था त असांखे छा छा यादि थो अचे, कंहिं चीज़ुनि सां संबंधनि सां जे कारण असां बाबा खे भुलिजी वेंदा आहियूं। उहा ऐं सूक्ष्म लगाव पंहिंजे नाम मान शान जो बि हूंदो आहे। ॾाढो गहरी चीज़ चेक करणी पवंदी आहे कि असांखे नाम मान शान सां हा भई मूंखे अॻियां करनि, मां एॾी पैसे वारी आहियां, ईअं हूअं। त इहे कई अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जो असांखे जीवन में अॻियां न वधण ॾींदियूं आहिनि ऐं असां सोचंदा आहियूं इहे त ठीकु आहे, भई असां लाइफ में अॻियां त वधूं न। त अहिड़ी कई ॻाल्हियूं आहिनि जो असांखे चेक करणी आहे ऐं चेक खां पोइ चेंज बि करणी आहे, उन सां मुक्त बि थियणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।